जो बल्ले बाबू वो साथ इसीलिए तो ये थोड़ा बड़ा है ना, बड़ा भी है। और ये जो हमारा इसका ये ग्रीन रखा हुआ है, ज़्यादा चल गया है, डॉक्टर साहब आते ही कब होता है ये पानी यहाँ पे गिरी ये इसी वजह से आया। ये यहीं से आ रहा है। अधिक सबसे ज़्यादा हो गया ना। अभी ये वहाँ के एक्चुअली मसला ये इनका नहीं, मसला वहाँ बी एच वालों का है, तो कल भी लेक्चर देते हैं सब डॉक्टर को बी एच के लिए ना तुम लोग देख कर रहे हैं, इसी वजह से सवाल है। डेट बाद में आया करो। कल मैं स्पेशल मीटिंग के लिए गया हूँ डॉक्टर के पास, सब डॉक्टर को बुलाया बी एच को, देखा जब तुम हमारे पास नहीं थे तो खराब हो गया। अब ये देखिए तो ये वो ये हर दूसरे दिन आ जाते हैं, हर दूसरे दिन हरे दिन। अरे ये यहाँ आजकल हफ्ता आराम से अगर ये चीज तो टाइम से चेकिंग कराने दिलाया हमारी बात अरे ये जैसा जिसको महात्मा की बेरिंग जमाती नंढा ॿारनि ॿारनि जी कुझु ख़बर न पवंदी आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे शुरू खां 6-8 कलाक ॿार वञी बि थोरो सही हालत में गुज़ारे वेंदो आहे, हुन खां बाद हीअ जेको साह गंदो पाणी ॿार जे अंदरि हलियो वेंदो आहे, इहो बाद में पंहिंजो इन्फेक्शन ठीकु आहे। बाद में उहो इन्फेक्शन निकिरंदो त ॿार जी कंडीशन ईअं न आहे त ॿार बिल्कुलु सही ई रहे थो। असां कोशिशि कयो था मां हींअर जी कंडीशन ॿुधाए ॿार बाद में ख़राब बि थी सघे थो, पर अलाह बहितर कंदो छो त असां एंटीबायोटिक वग़ैरह लॻाए छॾी आहे, ऑक्सीजन हले पई, अलाह कंदो त बहितर थी वेंदो। तबियत हींअर जी एॾी इम्प्रूव में आहे, मतलब अहिड़ो ॿार न आहे जेको मां नवाब शाह जी, इस वक्त हम मौजूद हैं सिविल हॉस्पिटल सांगड़ में, जैसे कि वर्कशॉप से भी आगे मुड़ जमड़ाव के जो हमारे पेशेंट हैं, सुबह वहाँ पे इनकी गुजरी में कोई वो डिलीवरी हुई थी, तो बच्चे को वो जिस कंडीशन में ले आए उसको पानी वगैरह वो अंदर गया, तो डॉक्टर साहब सिविल सर्जन साहब से रब्ता हुआ, वो अभी आए, उन्होंने बच्चों को देखा है और लेडी डॉक्टर ने भी देखा है। डॉक्टर साहब ये तो यहाँ तो बहुत अच्छा सिस्टम माशाल्लाह ये है, और वो हम पेशेंट से भी इनके जो अटेंडेंट्स हैं उनसे भी हम मालूम करेंगे। इस वक्त बच्चे को आपने देखा भी है और उसकी कंडीशन भी है और सिस्टम भी इंस्टॉल जो किए हुए हैं, जिस हिसाब से मैं समझता हूँ तो ये एक बेहतरी की अलामत भी है आपकी काविशों से। आप पेशेंट को आपने बच्चे को देखा, आप क्या इसके बारे में कहेंगे, कोई कन्फ्यूजन ऐसी या इनके लिए और क्या पैगाम आप देंगे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, पैगाम कुछ भी नहीं है। यहाँ ये आए हैं, बच्चा थोड़ा सा बच्चा जो है जिस तरह 38 आवर्स मंथ में होता है, तो ये ज़रा पोस्ट वो डिलीवर हुआ है, जिसकी वजह से थोड़ा इसका मतलब जिस तरह वज़न जो होता है वो हेल्दी बच्चा है, हेल्दी बच्चा है, तो फिर उसमें जब आप ज़्यादा देर तक रहता है तो फिर पानी भी चला जाता है उसी वजह से। लेकिन अभी डॉक्टर साहब ने देखा है, जो हमारी डॉक्टर साहब FCPS हैं, उन्होंने कहा देखा है नॉर्मल है, 1-2 घंटे तक रखते हैं, अगर उन्होंने कहा ज़रूरत हुई तो घर भेज देंगे, अदरवाइज़ यहाँ ही रखेंगे। और तो ऐसा मुझे मसला नहीं है। इसके थ्रू मैं मैसेज भी देना चाहता हूँ कि हम जो मॉर्निंग में भी हमारे पास जो है वो DCH है डॉक्टर आतिफ साहब, और इवनिंग में भी FCPS डॉक्टर हैं, तो जो मैं कोशिश करता हूँ कि यहाँ ही पेशेंट रहे। अब जिस तरह डॉक्टर साहब ने खुद भी कहा है कि भाई यहाँ ही रखते, नहीं तो अदरवाइज़ डॉक्टर जान छुड़ाते हैं कि चलो चलें, लेकिन डॉक्टर साहब ने खुद ही कहा कि भाई मैं खाम खा नवाब शाह क्यों भेजूँ अगर यहाँ हो रहा है। बाकी होती है बच्चे का कंडीशन का, वो तो पेशेंट को पता होता है कि भाई किस तरह चल रही है। तो इंशाल्लाह ताला हमारी कोशिश है कि जो सहूलत हम दे सकते हैं रह कर सेकेंडरी हॉस्पिटल में वो दें, और वो आपको नज़र भी आ रही है। जी जी बिल्कुल, तो वो तो हमने देखा माशाल्लाह। लेकिन यहाँ पे कुछ बच्चों के हिसाब से मैं समझता हूँ बच्चों में नर्सरी के हिसाब से भी हमने इसको पहले वो नहीं था हमारे पास इंक्यूबेटर वगैरह, उनको भी सेट किया है। हमारे पास फोटोथेरापी मशीन नहीं थी, ये भी मैंने कल परसों निकाली है, ये भी हमारी फेंकी हुई थी, वो नहीं थी। हाँ देखिए, उसके बाद हमने सेंट्रल ऑक्सीजन का भी सिस्टम कर दिया है, और ये हमने आर्टिफिशियल ऑक्सीजन, अगर हमारे पास ऑक्सीजन ख़त्म भी हो जाता है तो हमने ऑक्सीजन जो खुद बनाती है वो भी मशीनें ला के रख दी हैं, ताकि हमें एमरजेंसी में कि सिलेंडर ख़त्म हो गया वो भी ना हम डायरेक्ट उसको दे देते हैं, वो भी हमने लगा दी पेशेंट केयर के लिए बिल्कुल टाइम से चेकिंग जो ठीक है सर, थैंक यू सर। जी सर, नालो तव्हांजो? सर अहमद खान शहर
किथे था रहो? असीं सांगड़ डिस्ट्रिक्ट जो उत्तर साइड के आख़िरी हिस्सो आहे मुंड जमड़ाऊ। जी जी। असां हुन मुंड जमड़ाऊ खां आया आहियूं हुते। हिते ॿारनि जे वार्ड में तव्हांजो कीअं अचणु थियो? असल में से असांजी जेका नंढड़ी डिलीवरी थी आहे या थी आहे गुजरी में BHU गुजरीअ में। हा। उते चेक एंड बैलेंस घटि हुजण जे करे उते काफ़ी सारा प्रॉब्लम्स आहिनि। उन खां बाद में असांखे इहा ख़बर पई त सांगड़ डिस्ट्रिक्ट में सिविल सर्जन मोहतरम साईं शबीर अहमद चीना साहब जन जी निगरानी में जेको हिन वक़्तु कमु हले पियो उहो तमामु सुठे ऐं बहितरीनु अंदाज़ सां हले पियो। उते चेक एंड बैलेंस बि आहे, मशीनरी सभु एक्टिव कई आहे। इन करे असां वरी नवाब शाह वञण जे बजाए असां हिते सांगड़ डिस्ट्रिक्ट में हलिया आयासीं ऐं हिते अलहमदिल्ला असां अची करे ॾिठो आहे त वाक़ई ट्रीटमेंट तमामु सुठी पई हले ऐं असांजो नंढो सीरियस हुयो सुबुह जो, हिन वक़्तु बिल्कुलु उहो वेंटिलेटर खां पोइ बहितर कंडीशन में अची वियो आहे। ऑक्सीजन भी हाणे नॉर्मल आहे? हाँ, ऑक्सीजन भी बिल्कुलु नॉर्मल आहे ऐं नंढे खां जेको उन मां एब्डोमेन मां जेको ग्रीन कलर में जेको पाणी पियो हलियो उहो पॉइज़न थी वियो, हा अंदरि पाणी हलियो हुयो, हाणे उहो बि सही थी वियो आहे अलहमदिल्ला, उहो बि वाश थिए पियो। माना का अहिड़ी ख़तरे जी ॻाल्हि कान्हे? न, हिन वक़्तु ख़तरे जी ॻाल्हि न आहे, छो त हिन वक़्तु जेको हिन सिविल हॉस्पिटल सांगड़ में जेको इंतज़ाम आहे उहो तमामु सुठो आहे। लेडी डॉक्टराणी जी जेका आहे उहा पाण बि? हा, लेडी डॉक्टर साहिबा सुबुह जो अलॻि आई ऐं हिन वक़्तु ॿी जेका स्पेशलिस्ट आहे डॉक्टर सिद्धू हो सुबुह जो। हा, हिन वक़्तु डॉक्टर मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर माधुरी साहिबा ॿियो दफ़ो उहा आई, वरी पाण सां सिविल सर्जन साहिबु आयो, उन्हनि बि अची चेक कयो आहे, पूरे हिन जो वार्ड राउंड वग़ैरह लॻाए चेक बैलेंस रखनि पिया। अच्छा, दवाऊं वग़ैरह जेके आहिनि ही तव्हांखे हितां? हिते साईं असांखां को बि इलाज ख़र्चु वग़ैरह कोन पिया कराइनि ऐं ॿाहिरां का बि दवा न पिया घुराइनि। जेका बि दवा आहे उहा हिते गवर्नमेंट जे तरफ़ां हिते मिले पई ऐं बहितरीनु अंदाज़ में मिले पई, तमामु सुठी कंडीशन आहे हिते। अच्छा, हिन खे तव्हां गुजरी में तव्हां वठी ईंदा हो हर ॿिए ॾींहुं, जीअं तव्हां ॿुधायो पिए त हुते चेकअप बि कराईंदा हो, पोइ हुते एतिरो लेट कीअं थी वियो? ॿार जेको आहे सो 2 हफ़्ता जेको आहे वक़्त खां लेट जेको आहे सो ही दुनिया में आयो आहे, पैदा थियो आहे, एतिरी माना ग़फ़लत थी या तव्हां छा था सम्झो? जो ज़िम्मेदार केरु आहे हुते? साईं ॾिसो, हुते मां जीअं तव्हां सां पहिरियों ज़िक्र कयो त इहे जेके BHU आहिनि मुंड जमड़ाऊ, BHU गुजरी, उन्हनि में चेक एंड बैलेंस जो सही तरीक़ेकार आहे ई कोन। जेकॾहिं आहे बि सही त हू पाण उन्हनि खे नटाए वञनि पिया ऐं बार बार टाइम ॾींदा रहनि था, डिलीवरी नथा कराइनि। हाणे जीअं असांजो ॿारड़ो आहे उहो 2 हफ़्ता लेट सां ॿारड़ो पैदा थियो आहे, हुननि ॾे हर ॿिए ॾींहं ते टे ॾींहं ते वेंदा बि रहिया आहियूं। अहिड़े अंदाज़ सां मुंड जमड़ाऊ ते जेको BHU आहे उते अगरि टाइम ते ॿार वञनि था त उनखे फ़ौरन ई उनखे नवाब शाह रेफर करे था छॾनि या पाण डिलीवरी करण खां हू कीबाइनि था पिया। अगरि हिन खे हुते डिलीवरी न पियो करायो, हीअ अगरि 2 हफ़्ता पहिरीं हिते अचे हा, जीअं सिविल सर्जन साहिबु चयो पियो त हिते ओॾी महिल बि नॉर्मल ई कंहिं तरीक़े सां थी वञे हा, उन महिल बि नॉर्मल ई थी वञे आहे, पर हाणे इहा सभु कुझु हुन BHU गुजरी वारनि जी कोताही आहे, उन्हनि जूं इहे लाग़रज़ायूं आहिनि जिन खे ॾिसणु घुरिजे ऐं चेक करणु घुरिजे। पोइ उन जे जेको BHU इंचार्ज आहे उनजे बारे में तव्हां छा चवंदो? साईं, आऊं त तव्हां मीडिया जे तौसत सां मां मेडिकल जे जेको सांगड़ डिस्ट्रिक्ट जा जेके वस वारा आहिनि, मां उन सभिनी खे गुज़ारिश थो करियां त मुंड जमड़ाऊ BHU ऐं स्पेशली गुजरी जो जेको BHU आहे उन्हनि ते चेक एंड बैलेंस रखियो वञे, उनखे ॾिठो वञे, उनखे हिदायतूं जारी कयूं वञनि। जीअं सुबुह जो साईं डॉक्टर शबीर अहमद चीना साहिबु चयो त ही कंसर्ट न आहिनि, पोइ बि उनखे हिदायतूं ॾेई आया आहिनि, पोइ बि उन्हनि खे लेक्चर करे आया आहिनि, पर उते को बि असरु नथो थिए। ऐं वस वारनि खे ज़रूरु चवंदुसि त हिकु इंसानी जान खे बचाइण जे लाइ, मासूम ॿारनि जी ज़िंदगी खे बचाइण लाइ उन्हनि ते चेक एंड बैलेंस ज़रूरु रखियो वञे। महिरबानी।